जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि कारकत महीने जी कथा जो अध्याय 28। हिन अध्याय खां पहले मां 27 अध्याय अपलोड करे चुकी आहियां। तव्हां हिन अध्याय खां पहले उहे 27 अध्याय ज़रूर ॿुधजो। अचो त ॿुधूं अध्याय 28 गंगा महात्म ऐं वामन अवतार जो प्रसंग। त सभई प्रेम सां चओ लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री राधा दामोदर भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। श्री सूची महाराज खां सोनक आदिक ऋषिश्वर पुछण लगा त हे महाराज, कृपा करे अदित्य जी वधिक कथा ॿुधाए कृतार्थ करियो ऐं इहो बि ॿुधायो त अग्निय अदित्य खे छो न जलायो। श्री सूची महाराज चवण लॻो त हे हरि भगतों, हरिय जा भगत खुद हरिय जो रूप आहिनि। हरि भगतन जी महिमा केरु कथन करे सघंदो। जिते हरि भगतन जो वासो आहे उते ब्रह्मा विष्णु महेश शेष हाजिर रहनि था। भगवान जे नंढड़े ऐं मिठड़े नाले गिनण करे सभई उपद्रव नाश थी वञनि था। इन्हीअ करे ई अदित्य ते दैत्यन जे अग्निय प्रवेश न कयो ऐं विष्णु भगवान शंख चक्र गदा पदम खणी अदित्य जे अॻियां अची प्रगट थियो ऐं चवण लॻुसि त हे महाभागिनी, मां तुंहिंजी अटल तपस्या ॾिसी तमामु घणो प्रसन्न थियो आहियां। हाणे घुर जेकी घुरणो हुजे, तुंहिंजे निश्चय करे कल्याण थींदो। भगवान खे पाण ते प्रसन्न ॾिसी अदिति तमामु घणो ख़ुशि थी ऐं हथ जोड़े वेनती करण लॻी। अस्तोतर प्रभु तूं ही सब जो आहे न्यावकार। तुंहिंजे कुदरतनि जो नाहे को शुमार। निपाए खपाए उपाए हरि, बंदे बूंद हिक मां बणाए हरि। तुंहिंजे तेज शक्तिअ सां दुनिया तमाम हले थी चले थी मारे थी मुदाम। दया जे नज़र सां निहारियो मूंखे ऐं संसार सागर मां तारियो मूंखे। अंदर में थी पापनि जी अग्नि भरे, बिना तुंहिंजे ॿियो केरु कृपा करे। मथे हेठि आकाश पोलाड़ में, तूं ही पृथ्वीअ में आहे पाड़ में। ॼमण ऐं मरण खां न्यारो पिता आहे, वेद जो ज्ञान वारो पिता। घुमायो महिर जो को हथड़ो मथां, ॾियो ॼाण सिक साण पंहिंजे हथां। नमस्कार तोखे नमस्कार आ, होमे तो हमेशा तुंहिंजो प्यार आ। हे सर्वशक्तिमान प्रभु, तूं सॼे संसार जे उत्पत प्रलय ऐं पालना करण वारो आहीं। तुंहिंजी भक्ति करे अजामेल जहिड़ा पापी हिन संसार सागर में तरी परम गतिअ खे वञी प्राप्त थिया। तव्हांजे मुख मां ब्राह्मण, भुजाउनि मां खत्री, जंघनि मां वैश्य ऐं पेरनि मां शूद्र पैदा थिया। अखियुनि मां सूरज, मुख मां इंद्र ऐं अग्नि, मन मां चंद्रमा ऐं प्राणनि मां पवन देवता पैदा थियो। हे प्राणनाथ, हिन संसार जे प्रकृतिअ में हीअ जेको वृक्ष, पर्वत, सागर, पिशाच, राक्षस, गंधर्व, सिद्ध ऐं देवता आदिक नज़र अचनि था, तन जो उत्पत्ति कंदड़ तूं ही आहीं। तूं ही मुंहिंजनि पुटनि जी रक्षा कर। हे अंतर्यामी, मुंहिंजा पुट राक्षसनि करे सताइजी रहिया आहिनि। दितीअ जा पुट राक्षस बि मुंहिंजा ई पुट आहिनि। तंहिं करे को अहिड़ो जतन कर जीअं मुंहिंजनि पुटनि खे राज बि मिले ऐं दैत्यनि जा पुट बि न मरनि। अदित्य जी इहा प्रार्थना ॿुधी प्रसन्न थी चवण लॻुसि त हे देवी, तुंहिंजी जो पहाजनि जे पुटनि में बि प्रीति आहे, तंहिं करे मां तुंहिंजे पुट अची थींदुसि
ऐं तो जंहिं अस्त्रोत सां मुंहिंजी प्रार्थना कई आहे, जेके मनुष्य निता प्रति उन्हीअ जो पाठ कंदा उहे परम पद खे पाईंदा। अदिति भॻवान जा इहे वचन ॿुधी हथ जोड़े वरी वेनती करण लॻी त हे दीन दयाल, मां तव्हांजे धारण करण लाइ समर्थ कीअं थी सघंदसि। तव्हांजे त रोम रोम में किरोड़े ब्रह्मंड समायल आहिनि, सो मां तव्हांखे कीअं धारण करे सघंदसि। श्री सूत जी चवण लॻो त हे सोनिक आदिक ऋषियो, अदितीअ जी इहा वेनती ॿुधी भॻवानु चवणु लॻुसि त हे सुहाॻिण, तुंहिंजी इहा ॻाल्हि बराबरि आहे, पर यादि रख त मुंहिंजा जेके भॻत आहिनि से सदाईं मूंखे धारण कंदा आहिनि। माता पिता गुरू ऐं अतिथीअ जो सेवक सदाईं मूंखे धारण कंदो आहे। हे देवी, ॿियो तूं कंहिं बि क़िस्म जो ख़्यालु न कर। तुंहिंजो पंहिंजे पतीअ में पूर्ण प्रेम आहे, तंहिं करे मां तुंहिंजो पुटु थी तुंहिंजे शत्रु कुल खे अची नास कंदुसि। एतिरो चई भॻवानु अदितीअ खे पंहिंजे गले जी माला पहिराए उतां अंतर ध्यानु थी वियो। पोइ जल्द ई अदितीअ खे गर्भ थियो ऐं कुझु वक़्त खां पोइ प्रकाशमान वामन रूप भॻवानु प्रकट थियो, जंहिंजे हथ में शंख चक्र करमंडल अमृत जो कलश ॾही ऐं अन्न हो। हज़ारनि सूरजनि खे लजी करण वारो कमल नयन नारायण पीताम्बर पहिरे ऐं गहना पाए साक्षात दर्शन ॾियण लॻो। कश्यप मुनि भॻवान खे नमस्कार करे हुन जी घणी स्तुति करण लॻो। वामन अस्तोत्र। हरि 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 हरि, रखो लाज मुंहिंजी हे गिरवधारी। प्रभु तुंहिंजो नालो आ कृष्ण मुरार, तुंहिंजे शान जो नाहे कोई शुमार। जगत जो वसीलो सदा न्याकार, आहीं दीन बंधु दयालु हरि। हरि 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 हरि, रखो लाज मुंहिंजी हे गिरवधारी, हे गिरवधारी। जॾहिं गज खे गांगट वरायो हुयो, तॾहिं गज खे तोई छॾायो हुयो। धारे रूप हरियो बचायो हुयो। गरड़ ते हली आए गिरधर चढ़ी। हरि 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 हरि, बेतू रक्षक खास प्रहलाद जो, करियो दान हिन वक़्त फरियाद जो। ॾिसां कोन ॾाको थी इमदा जो, करियां न्याव निवृत वरी ऐं वरी। हरि 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 हरि, बचायो प्रहलाद दतल खंभ मां, करे प्यार पंहिंजो हे परमात्मा। नंढो वात में मां वॾी छा चवां, करियां चरण कमलनि संदेश चाकरी। हरि 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 हरि, दुर्वज पिता कोठो छोरो छिनो। लॻीअ माओ काइर ऐं कूड़ो किनो, अटल राज तंहिंखे वठी तो ॾिनो। कई तो मथां सा इहा सरवरी। हरि 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 हरि, नाहे का बि ताक़त वाधारे चवां। ॿधी हथड़ा ॿेई मां पेरे पवां, करियो काज सभई सिधा ऐं सवां। वञे आपदा हे माता टरी टरी। हरि 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 हरि। जेको हिन वामन अस्तोत्र जो टेई वक़्तु पाठ कंदो, तंहिंखे सर्व सुखनि जी प्राप्ति थींदी, वरी जनम मरण जे चक्र में न ईंदो। वामन भॻवानु कश्यप जी इहा वेनती ॿुधी प्रसन्न थी मुश्की चवणु लॻो त हे पिताजी, मां तुंहिंजो हीउ अस्तोत्र ॿुधी घणो प्रसन्न थियो आहियां। थोरे ई वक़्त में मुंहिंजा सभई मनोरथ सिद्ध कंदुसि।
हिकु दफ़े सूरज थी ऐं ॿिए दफ़े वामन थी 2 दफ़ा मां तो वटि जनमु वरितो आहे। हाणे तोखे सुख जी प्राप्ति थींदी। होॾां दैत राजा बलीअ हिकिड़ो महाभारी यज्ञ रचायो, जाते गुरु शंकराचार्य ऐं लक्ष्मीअ समेत विष्णुअ खे बि घुरायईं। उन्हीअ यज्ञ में वामन भॻवान बि वञी शामिल थियो, जंहिंखे ऋषि मुनि ज्ञान रूप दृष्टिअ सां नारायण सम्झण लॻा। तॾहिं शंकराचार्य बलीअ खे एकांत में वठी वञी हिन तरह चवण लॻो। पद्म पुराण मां कारकत महात्म, गंगा महात्म ऐं वामन अवतार जो प्रगट थियण बाबति 28 अध्याय संपूर्ण थियो। सभई चओ लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री राधा दामोदर भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय।